जो मान्यताएं ऐसे लगे तो ऐसे का दावा तो थी होती वाली तो में हम नहीं करें बच्चे स्कूल वाले लेके आए ऐसे का दावा तो आप नहीं जा हाँ तो मेहमान को आया वो दावा से हम करेंगे ना क्या बात कहीं नहीं जमाना तो काम दे इसे अगर कम करना ना काम विदेशी लोग के लिए टीम मंजूर वाला काम तो करना है नवा नहीं ना लोग तो नहीं वोट जाए नौजवान बात चाहिए ना करना जो टीचर से वोट आगे बताते हैं सफाई करने के हमारे नारा लिखे चाप नहीं चाप पहले लिखी आजा टीवी का नाला योरी पाल को मुंडा में जमा करने को खनवा समझ के लिए लिया ॾिसो ये स्कूल जेको आहे न ही इन जी मालिकी करियो सरकारी स्कूल कंहिंजी जागीर कोन्हे सरकारी स्कूल तव्हांजो स्कूल आहे सरकारी स्कूल गोष्ठ जो स्कूल आहे इन जी मालिकी तव्हांखे करणी आहे माना ही तव्हांजी मलकियत आहे ही कॾहिं न सोचियो त ही सरकारी स्कूल सरकार जी आहे ही ज़हन में कॾहिं न आणिजो असांजो नारो ख़बर छा आहे सरकारी स्कूल असांजो स्कूल माना असां चवंदा आहियूं त असां माना ही जेकी हिते जी कम्युनिटी आहे न माना सरकारी स्कूल हुननि जो आहे ही कॾहिं न सोचियो त ही सरकारी स्कूल का सरकार जी आहे सरकार ईंदी हू ठाहींदी न असां सरकार जा माण्हू आहियूं न ई असां के इदारे जा वास्ते वारा आहियूं असां हिन तरीक़े सां स्कूलनि ते वेंदा आहियूं बंदि स्कूलनि जी जेकी ॻाल्हि मथे पहुचाईंदा आहियूं तव्हां जहिड़ा जे ॻोठाणे जेके आहिनि न हू असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा आहिनि असां हुनजो हौसला अफ़ज़ाई कंदा आहियूं असां चवंदा आहियूं त तव्हां सिर्फ़ु थोरो अॻिते वधंदा न छा करे ॿार तव्हांजा आहिनि पर मुस्तक़बिल